तकरार ड्रामे जी ईंदड़ क़िस्त में दोस्तो तव्हां ॾिसंदव त जेको आहे नवाब खान पंहिंजा माण्हू मोकिलींदो मीर जे पोयां ऐं मूसा जे पोयां, ऐं मूसा खे मारण जे लाइ उहे माण्हू जॾहिं उते पुॼंदा ॾिसंदा त मूसा, मीर ऐं दरिया खान पाण में कुझु ॻाल्हियूं करे रहिया आहिनि। राति जे टाइम इहो वक़्तु हूंदो आहे, पोइ उते जेको आहे उहो हमरा जेको आहे सिधो ई गोली हणण जी कोशिशि कंदो आहे मूसा जे मथां, लेकिन मूसा ऐं दरिया खान खे एॾे ख़्यालु न हूंदो आहे, उते मीर जो ख़्यालु हूंदो आहे। वरी मीर ॾिसी वठंदो आहे त हमरा गोली हणी रहियो आहे। मीर साम्हूं अची वेंदो आहे, अचानक मूसा जी उहा गोली मीर खे लॻी वेंदी आहे, मीर ज़ख़्मी थी पवंदो आहे ऐं इन खां पोइ उहो हमरा उतां भॼण जी कंदो आहे, छो त राति जो वक़्तु हूंदो आहे, उनखे बि ख़बर न पवंदी आहे गोली मूसा खे लॻी वई या मीर खे लॻी वई। गोली लॻी आहे उहो सम्झी वेंदो आहे, उन खां पोइ दरिया खान उनजे मथां फायर कंदो आहे, लेकिन हू हमरा उतां निकिरण में कामयाबु थी वेंदो आहे। इते मूसा खे ख़बर पइजी वेंदी आहे त मीर मूंसां सचो आहे, मुंहिंजी गोली पंहिंजे मथां खाधईं। ऐं मूसा चवंदो आहे मीर तूं हे छा कयो? पोइ मीर चवंदो तोखे सो दोस्त जो सबूत त ॾियणो हो न, दोस्तनि खे केरु मरण ॾींदो पंहिंजे साम्हूं अखियुनि जे साम्हूं। अहिड़े हिसाब सां उहे माण्हू वञी मोटी नवाब खान खे ॿुधाईंदा त असां गोली हणी आया आहियूं, लेकिन गोली लॻी कंहिंखे आहे इहा ख़बर न आहे, घणो कर मीर खे गोली लॻी वई आहे, मीर उते हुयो। अहिड़े हिसाब सां नवाब खान खे एतबार अची वेंदो त मीर मूसा सां पको ॿधल आहे, इहो सच आहे त मीर जेको आहे मूंसां गद्दारी कई आहे। ऐं सारा दोस्तो चवंदे, सारा खे हाकिमज़ादी चवंदी त मां अकबर खे चवंदुमि मूसा खे वठी ईंदो, मूंसां मिलाईंदो, ऐं मां मूसा खे चवंदुमि मूसा मुंहिंजे चवण ते तोखे हितां ज़रूरु वठी वेंदो। लेकिन जेको आहे सारा रोकींदी, चवंदी अकबर खे तूं न चओ। अकबर सिधो बाबा खे चवंदो, बाबा मूंखे गोली हणण में देरि ई न कंदो। अहिड़े हिसाब सां हाकिमज़ादी खे सारा मना कंदी, लेकिन मूसा खे कन न जन, चवंदा आहिनि अदी खे इश्क उहो कमु आहे हिन ड्रामे में बि। लेकिन नेक्स्ट एपिसोड में ज़बरदस्त सीन अचण वारा आहिनि, जेकी बक़ाया कहाणी आहे ॿी किस्त में ॿुधाईंदासीं दोस्तो। ख़ुदा हाफ़िज़।